हेरा शाहरिया में नास्तो न नास्तो दुकान ते मोकिल जे गोरखे थे हाणे खाली चाय कोप रखेस निकरा मां फटाफट। हे राम मेहर कर मालिक। हेरा पाया मां रोटी न अंधेरी हाली छदेस रोटी हाली चाय जी टेस्ट आ मुंह में पोइ ॾिसूंस त अंधेरी चाय त रखे सदु कोप त मां निकरा दुकान ते। अरे पता चाय छो पींदा वेदी चाय न पिया त छा पिया फ्रूटी। हिना सुबुह खां 4 चायूं पी चुका आहियो पोइ गैस थी थिए त छाती पकड़े बीता रहो गोरियूं वठण बीता रहो। अंधेरी तूं छाती कलियूं करे हेतिरो हेतिरो कोप हूंदो आहे उनमें बि तूं बाइताल थी भरे। मम्मी मूंखे बि यादि पइजी आहे पप्पा जे चांहि जो टाइम। पप्पा सभिनी खां पहिरियों सुबुह जंहिं महिल उथंदा आहिनि ऐं दुकान ते वञण महिल हिकु चांहि पीअंदा आहिनि। वरी नाश्तो खाइण खां पोइ 1-2 बजे हिकु चांहि पीअंदा आहिनि। वरी शाम जो दुकान ते वञण महिल हिकु चांहि पीअंदा आहिनि। वरी 8-9 बजे कोई सम्झो वापारी या कोई महिमान अची वियो तंहिं महिल हिकु चांहि पीअंदा। हिन तव्हांखे बि सफ़ा कंट्रोल कान अथव वञेव तो पेट वधंदो जोड़ी तो पड़केस ॾिसे तो विड़े थी बीठी जोड़ी तो झगड़ा विझे जंहिं महिल तंहिं महिल रुखी चांहि पी वही था रहो। अंधेरी रुखी चांहि छा थींदी आहे वरी चांहि सां चकनो खणी विया पर पप्पा मम्मी बि त चांहि पीअंदी आहे। मन हरूभरू मां हिर्स न कंदी आहियां सुबुह जो 1 कोप पीअंदी आहियां तोशा सां शाम जो जंहिं महिल सत्संग ते वेंदी आहियां तंहिं महिल हिकिड़ो खारीअ सां पीअंदी आहियां। हाणे खां मुंड खां मम्मी जे टाइम खां मां एतिरी पीअंदी आहियां हरूभरू पप्पा वांगुरु थोड़ी तोर मथे में सूर तो पवंदा चांहियूं बि वही था रहनि। अरे वो बेशर्मा वेठो झगड़ा तो विझाए मम्मीअ खे मुंहिंजे लाइ तो भड़काए मूंखे मम्मीअ लाइ। अंधेरी नीच माण्हू थी ब्रेकअप न कराए छॾी असांजो माण्हुनि जा चांहियुनि जे करे रिश्ता जुड़ंदा आहिनि असांजो टुटी न पए कढे न इहे पीला ॾंद। अरे पर ख़बर अथव मुंहिंजा दोस्त बि चांहि पीअंदा आहिनि। हिकिड़ो दोस्त आहे मुंहिंजो ॾींहं में 8 या 10 चांहि पीअंदो आहे ऐं जिम ते बि ईंदो आहे। माण्हू जिम ते प्रोटीन शेक खणी ईंदा आहिनि ऐं चांहि खणी ईंदो आहे थर्मास में। हाय माण्हू आहिनि। मम्मी एक्चुअली अॼुकल्ह हर कोई उहो थो पीए ग्रीन टी लेमन टी उहो हेल्दी आहे जाम तव्हां बि पीओ उहो वठी जो आई एम ग्रीन टी पई सड़े थी किचन में खंडु मलाई जी आदत तो पयल अथनि पेट में। अरे भाई तूं छा थो ॻाल्हाए हेल्थ जे बारे में पंहिंजे पाण खे त ॾिस बकरी किथां आहियां असां वरी बि कमल चांहि पी करे घर में वेठा आहियूं ख़ुशि आहियूं काई हेल्थ जी तकलीफ़ न आहे असांखे। पर तूं जो पैसा ख़र्च करे जिम जॉइन कई आहे कहिड़ो फ़र्क़ु आयो आहे। अंदरि 3 महीना अची थिया त जिम चालू कई अथई हुन ॾींहुं वयोमांसि जिम वारे चयोमांसि भाई छा आहे इहो 3 महीना अची थिया आहिनि अञा ताईं बांदर जो बांदर ई थो लॻे फ़र्क़ु ई न आयो आहे कुझु हिन में। हुन खुलो चई ॾिनी मूंखे चई भाऊ तव्हांजो पुटु अधु ॾींहं त जिम अचे नथो ऐं अचे थो त वाईफाई जा पासवर्ड थो घुरे आईने में फोटो कढण बीह थो रहे पंहिंजी छातीअ ऐं मथां दोस्त गॾु त खिच खिच लॻी पई आहे। चई हिकु ॿिए बाइसेप्स ॾिसी छातियूं ॾिसी करे टिंगल था कनि। चई मूंखे मां डाइट लिखी ॾींदी मांसि कंदो आहे फॉलो डाइट। हेॾा डाइट फॉलो जी ॻाल्हि था कयो तव्हां माना असली मां चवां परे परे ताईं कोई नातो कान अथसि बे टाइम कंहिं महिल बि रोटी थो खाए पी वरी मथां सिधो पाणी थो पीए। हेॾा दफ़ा मना कई मांसि पाणी मथां न पी डायरेक्ट ऐं हाणे त हेॾा सिधो रोटी खाई सुम्ही थो पियो पलंग ते मोबाइल खणी। भाई बर्बाद कयो आहे हिन मोबाइल रोटीअ महिल मोबाइल चालू अथसि सॼा किना रोटी वारा हथ मोबाइल ते हणंदो आहे वरी उहो ई हथ मुंहं में नक में कननि में। हुननि सुशील पियो ॿुधाए पंहिंजे पुट जे बारे में चई अलाए कहिड़ी गेम आई आहे पबजी अलाए कहिड़ी। चई छोरो सुबुह फ्रेश थियण महिल मोबाइल खणी अंदरि वेही थो रहे गेमियूं खेॾण। चई अधु मुनो कलाक ॿाहिरि नथो अचे उकड़ू वेही रहियो अंदरि गेमियूं खेॾण। हाय जोर थी बीठा आहिनि अॼुकल्ह जा ॿार छा जो देर वञे जेतिरो अथसि चई अंदरां टॉयलेट मां कड़ी टोड़ाए छॾी हिन जे करे। चई 5 मिंट खां वधीक देर लॻाई दर खोले छॾींदा अथसि हाणे ही ॾंद अंदरि कर पंहिंजा हलियो असांखे सेखारण। अंदरि रखे अधु कोप चांहि निकिरा मां दुकान ते। हेॾा तव्हांखे छा थियो आहे हे छा ॾिनीमांव चांहि सॼी थधी विल थी थी रखेसि हीअ ॿी ठाहे ॾे मूंखे फटाफट हिन सां गुरड़ियूं करणी पवंदी मूंखे। अरे भाई तूं हल तेसि ताईं दुकान ते अचां थो मां जाम हेल्थ ठाहे तूं हल। हे ॾिस हले कीअं छाती मथे करे बॉडी टकी न ठाही अथई सलमान खान वांगुरु छाती मथे करे थो घुमे। अंदरि अधु कोप वधीक था रख त हणास गरम चांहि छातीअ ते। हे एवरीवन आई होप तव्हांखे वीडियो पसंद आई। दिस वीडियो वाज डेडिकेटेड टू ऑल द चाय लवर्स पावर्ड बाय कमल टी पियो दिल से जियो दिल से। अगर तव्हांखे वीडियो पसंद आहे त प्लीज़ लाइक कयो कमेंट कयो एंड शेयर कयो। ऑल्सो सब्सक्राइब बिल्कुलु कजो अगर तव्हां सब्सक्राइब न कयो आहे त। ऑल्सो फॉलो मी ऑन इंस्टाग्राम @dirwenofficial। न्यू वीडियो जल्दी ईंदी टिल देन बाय टेक केयर जय झूलेलाल। Kamal Chai, trusted quality since 1972.